दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाए। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेढ़ता पेंचे पान में सिंधियत जी पहचान। खबर जी नजर सिर्फ सिंधु दर्शन ते। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया बेंगलोर लेडीज चैप्टर ऐं नई सोच जी आहे ही सोच। नवरात्रि जे शुभ अवसर ते मात भजन आरती झांकी स्किट ऐं धुनी सां मनाई आहे मौज। शैलपुत्रेति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः। खुशी जी ॻाल्हि आहे कि शोभा कालरो जी ऐं तिन जे साथियुनि पूजा असरानी, राधिका श्याम, स्नेहा उत्तमानी, ज्योति कालरो, आरती असरानी, अंजू रहेजा, बबीता मेंढा, हेमा कालरो, जूही आहूजा, ज्योति भटीजा, जिन जी रहनुमाई में सिंधी सभ्यता हर ॾींहं सां गॾु वधे पई ऐं नई टईअ ताणी पहुचे पई असांजी सिंधियत। तव्हां बि ॾिसो कुझु मन रिझाईंदड़ झलकियूं। लितिका कीअं छो वेठी आहे पुट? छा थियो थी तोखे जो हिन हाल में वेठी आहे नवरात्रनि जे टाइम ते? छा आहे छो ईअं थियो थी तोखे? नवरात्रनि में सिंगार ॾिस माता जो, जोत ॿार, ॾिया ॿार, माता ते वर्षा कर ऐं माता जो डांडिया कर, तुंहिंजी सभु आशाऊं पूरियूं थींदई। ईअं छो वेठी आहे ॿुधाए त सही। मूंखे कुझु बि करणु कुझु बि मन न आहे, न मूंखे नवरात्रि ते ॾिसो, न मूंखे डांडिया करणु, न मूंखे कंहिंसां कुझु में न, मां ॾाढो दुखी आहियां। छो पर पुट छो दुखी आहे? ठीकु आहे चवां थी, मां ॾिसो श्री कृष्ण सां प्यार कंदी आहियां, उन सां शादी थी करणु चाहियां, तव्हां ई चओ मां छा कयां? कुझु बि मूंखे सम्झ में नथो बसि अचे। एतिरी ॻाल्हि आहे। हा, हिन नवरात्रनि जे टाइम ते जेके नव माताऊं थींदियूं आहिनि, नव ॾींहं, उन में छहों जेको एकाणो थींदो आहे, उन में काठीअ माता आहे जंहिंजी तूं पूजा कंदीअ त सभिनी जूं मनोकामना पूरी थींदियूं आहिनि। तुंहिंजी त ज़रूरु थींदई। तूं चवें थी मां तोखे छहें एकाणे ते माता जी पूजा कर, माता खे यादि कर, माता खे अपरंपार थी वेंदी आहे। माता तुंहिंजी ज़रूरु आश पूरी कंदई। सच्ची यानी कात्यायनी माता जे आशीर्वाद सां मूंखे मुंहिंजो मनचित वर मिलंदो? ज़रूरु। पोइ त बसि पक मां सभु नवरात्रि रखंदमि, ख़ासि करे कात्यायनी माता जो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे असांजी मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जी शहदाई बेंगलोर जी सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जी अध्यक्षा शोभा कालरो जी। स्पेन लैंज़ारोटे जे देवा मंदिर जो आहे ही नज़ारो, जिते गणेश महोत्सव धूमधाम सां मनाए पियो हर भक्त भागन वारो। छा त सजी पई आहे प्रतिमा गणेश महाराज जी, जय मां शेरा वाली जिन जी, राम लखन सीता मैया जिन जी, राधा कृष्ण साईं झूलेलाल भी लगे पियो प्यारो। प्रसाद जे रूप में वाह वाह एतिरा पकवान ॾिसी त स्पेन जी टिकट कटाइण जो मन थो करे। वाह
छा ॻाल्हि आहे स्पेन में रहंदे रहंदे बि सिंधियुनि जंहिंमें मुख्य सिंधी आहिनि रमेश ऐं बीना धनवानी, बबलू सोनी, स्नेहा, राजू, उमलेश, कांता, मनोज, अशोक, मनु, राजू, हिना, दीपा, ज्योति, जय, सिमरन, श्याम, बलराज, प्रीति, मयूर, प्रियंका, पप्पू, गंगा, तरुण, सोनी, राजेश, विशाल, महर सोनी ऐं घणनि मान वारनि पंहिंजो तन मन धन अर्पण करे गणेश विसर्जन जी रस्म खे छा त ख़ूबसूरती सां निभायो आहे ऐं भलो हुजे धर्मेंद्र जेठानी जिन्हनि हिन ख़ूबसूरत ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिले करे तव्हां सभिनी खे ॾेखारण में असांजी मदद कई। तिन जो घणो घणो शुक्रिया।